दुनिया में अमन लाइ किरदार अदा कंदा रहंदासीं, पर कंहिं आलमी तकरार जो हिस्सो न बणिजंदासीं। ग़लत ऐं गुमराह कंदड़ ॼाण जो तेज़ी सां फैलिजणु अहम चैलेंज आहे। आलमी सतह ते मईशत, फौज ऐं टेक्नोलॉजी में तब्दीलियूं थी रहियूं आहिनि। दहशतगर्दी आलमी सतह ते इंसानियत लाइ हिकु अहम गॾियल चैलेंज आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो तक़रीब खे ख़िताब चवे तो पाकिस्तान हमेशा हिकु आज़ाद फलस्तीनी रियासत जे क़याम ते ज़ोर ॾिनो। अफगान हुकूमत पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण न ॾे। स्मोक सबबि लाहौर ऐं मुल्तान में हेल्थ इमरजेंसी लागू। हफ़्ते में 3 ॾींहं मुकमल लॉकडाउन जो ऐलान। पंजाब सरकार पारां छंछर ऐं आचर ताईं तामीराती कम ते पाबंदी लागू। इस्पतालुनि में स्टाफ जूं मोकलूं रद्द। सिहत खाते खे इस्पतालुनि में दवाऊं फराहम करण जी हिदायत। शहरियुनि खे मोटरसाइकिल ते सफ़र न करण ऐं मास्क इस्तेमाल करण जी हिदायत। सिहत खाते जी रिपोर्ट मूजिबि रुॻो अक्टूबर में साह जे मरीज़नि में मुब्तला 19 लख खां वधीक माण्हुनि खे इस्पताल आंदो वियो। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल तालपुर सां पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो सां पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े, वक़ार मेहदी ऐं नौमान शेख जी मुलाक़ात दौरान सूबे में मकानी चूंडुनि में पार्टी जी कामयाबी बाबति ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त समूरी सिंध में हिकु भेरो ॿीहर बीबी शहीद जा जियाला कामयाब थिया आहिनि। मौजूदा दौर में मौसमियाती तब्दीली हिकु वॾो चैलेंज आहे। 2022 में पाकिस्तान ॿोॾि सबबि शदीद मुतासिर थियो। पाकिस्तान के ॿोॾि सबबि $3 अरब जो नुक़सान थियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो बाकू में कॉन्फ्रेंस खे ख़िताब। चयाईं सकाफ़त ऐं सिहत लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। गॾियल कोशिशुनि सां ईंदड़ नस्ल खे महफ़ूज़ बणाइणो आहे। पाकिस्तान में गैर कानूनी VPN इस्तेमाल कंदड़नि लाइ बुरी ख़बर। घरू खाते PTA खे गैर कानूनी VPN बंदि करण लाइ ख़त लिखी छॾियो। घरू वज़ारत मूजिबि दहशतगर्द VPN जो इस्तेमाल करे रहिया आहिनि। दहशतगर्द VPN मां मदद हासिल करे रहिया आहिनि। IMF ख़र्च घटाइण लाइ सूबनि खां टाइम लाइन घुरी वरिती। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF मिशन जूं पाकिस्तानी अमलदारनि सां ॻाल्हियूं जारी। IMF मिशन के सूबन खास तौर ते पंजाब जे घुरबल रेवेन्यू सरप्लस में नाकामी ते ख़दशा। ज़रियनि मूजिबि IMF ऐं पाकिस्तानी अमलदारनि जे विच में अॼु ॻाल्हियुनि की पुॼाणी वारे सेशन जो इम्कान आहे। कराची समेत सिंध में मकानी इदारनि जी नंढी चूंड में 77 सीटुनि मां 66 सीटुनि ते पीपल्स पार्टी सोभारी। आज़ाद उम्मीदवार 4 सीटुनि ऐं जमायत इस्लामी 2 सीटुनि ते कामयाब। GDA ऐं JUI जे हिस्से में हिकु सीट आई। फार्म न भरिजी सघण सबबि 4 सीटूं ख़ाली रहिजी वयूं। पीपल्स पार्टी 65 मां 39 सीटुनि ते बिना मुक़ाबले खटे वई। कराची में 11 सीटुनि मां 9 सीटुनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि सोभ माणे वरिती। लाड़काने खैरपुर पुल ते बस जो ट्रक लगण सबबि डीगरी समेत 2 ॼणा फोत। हादसे सबबि 25 वरे जो मंज़ूर जतोई ऐं 13 वरे जी सदोरी फोत। 2 ॿार ज़ख़्मी। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल भारतीय क्रिकेट बोर्ड खां चैंपियंस ट्रॉफी में शिरकत लाइ पाकिस्तान न अचण जा सबब लिखत में घुरी वरिता। ज़रियनि मूजिबि भारतीय टीम चैंपियंस ट्रॉफी में शिरकत न कई त ICC के $50 करोड़ जो नुक़सान थींदो। ICC के ट्रॉफी जी नशरियात, इश्तिहारनि ऐं स्पॉन्सरशिप मां $करोड़े कमाई करणी आहे। पाकिस्तान ऐं भारत जे विच में मैच न थियण सां इंडियन क्रिकेट बोर्ड खे बि $10 करोड़ जो नुक़सान थींदो।